तो असां अनुभव ॿुधूं पिया कि हिकिड़े माण्हू खे कुछ तकलीफ़ थी, उनजो जेको हे लेफ्ट हैंड है न, हथ थोड़ो सो तकलीफ़ थी वई, उनमें वो कापण लॻो अचानक, कुछ सम्झ में न आई ॻाल्हि। डॉक्टर वटि वियो, ये सच्ची घटना। डॉक्टर वटि वियो, डॉक्टर साहब कल रात खां मुंहिंजो जेको हथ आहे उहो थोड़ो कांपे थो पियो, थर थर, ये मूंखे थोड़ी तकलीफ़ भी थी थिए, पेन भी थिए थो, लेफ्ट साइड त माण्हू खे अञा भउ थींदो आहे। चओ हरे राम, तव्हां थोड़ो जांच कयो। डॉक्टर ॾिठो, चई हिनमहिल फ़िलहाल तोखे तुरंत एडमिट थियणो पवंदो भाई। एडमिट कयो डॉक्टर। हाँ, उनखे वीचारे खे ईअं लॻो कि वधि में वधि अधु कलाक खनि लॻंदो, डॉक्टर वटि कलाक लॻंदो। डॉक्टर एडमिट करे छॾियो। डॉक्टर हुनजी नस पकड़ण जी कोशिश कई, भाई छा तकलीफ़ आहे, छाजे लाइ आहे। डॉक्टर खे लॻो कि कोई वॾी तकलीफ़ आहे, बीमारी आहे, अॻिते अञा न वधे। हुन कुछ ॾींहं ॿिया एडमिट कया। ईअं कंदे 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 25 ॾींहं एडमिट कयो डॉक्टर। चओ हरे राम। छोटी सी सर्जरी भी थी, जड़ सां जेकी तकलीफ़ हुई वो ख़त्म थी वई। डॉक्टर चयो बस हाणे तूं कुछ ॾींहं आराम कजां, पोइ सभु बराबरि आहे। ठीकु आहे डॉक्टर साहब। हाणे हुनजे मन में दिमाग़ में इहो हले कि मां त केवल हथ पियो कांपे। हाँ, मूंखे लॻो अधु कलाक में डॉक्टर कोई दवा ॾींदो ऐं छुटी कंदो, हिन 25 ॾींहं लॻी विया। चओ हरे राम। पर अंदर जी ॻाल्हि त केवल डॉक्टर खे ख़बर हुई न। डॉक्टर सम्झायो कि प्यारा, अॼु अगरि मां ये छोटी सी सर्जरी न कयां त अॻिते हली करे तोखे ॾाढी तकलीफ़ थिए। चओ हरे राम। वयो हुयो डॉक्टर वटि। संत चवनि था, गया था डॉक्टर के पास काम पूरा करवाने, पर डॉक्टर ने पूरा काम किया। चओ हरे राम। वो डॉक्टर जी जिम्मेदारी आहे कि अगरि आयो आहे त मां हिन जो चङी तरह इलाज कयां, चङी तरह हिन ते ध्यानु ॾियां। तीअं त सतगुरु आहिनि, असां वेंदा आहियूं उन्हनि वटि, तीअं त असांजा भॻवान आहिनि। उहे बि असांखे पूरो ठीकु कंदा आहिनि भाई। समय लॻंदो आहे, इंतज़ार कयो, कथा कीर्तन कयो, भक्ति कयो, संगत जे विच में शामिल थियो, भक्तनि जी महफ़िल में वियो, त पोइ ॾिसो जड़ सां भॻवान सभु तकलीफ़ ख़त्म कंदा आहिनि। चओ हरे राम। असांखे लॻंदो आहे, अरे यार एॾा गुरुवार वियासीं, आश त पूरी न थी। हाँ, एॾो सत्संग ॿुधियो आहे, कोई त फ़ाइदो न थियो आहे भक्ति जो। हरे राम। भगवान कृपा कंदा आहिनि भाई, थोड़ो इंतजार कजे, धीरज रखजे। श्री कृष्ण गोविंद। श्री कृष्ण।